वॉसपर बरसां लिंक रोड तंगवाणी ते ॻोठ मोहम्मद इसाक बाजकाणी में शादी की खुशी दौरान फायरिंग में ओचितो गोली लगण सबब एक औरत समेत 2 ॼणा शदीद ज़ख्मी थी पिया आहिनि। ज़ख्मी नाज़ुक हालत में सखर अस्पताल मुंतकिल। इलाइक़े में मिलल ॼाण मूजिब जमाल थाने जी हद ॻोठ मोहम्मद इसाक बाजकाणी में शादी के काज में घर भातियुनि पारां खुशी में कयल फायरिंग में ओचितो रोल गोली लगण सबब 50 वरनि जी औरत ऐं नौजवान हाकिम बाजकाणी शदीद ज़ख्मी थी पिया आहिनि। ज़ख्मियुनि में औरत की हालत नाज़ुक हुजण सबब खेसि नाज़ुक हालत में सखर जी निजी अस्पताल ॾांहुं मुंतकिल किया वियो आहे। ॿिए पासे पुलिस वाक़िए की NC दाख़िल करे जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।